अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोप सीरियल मोहब्बत जे बाग़ जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे, इन जे तफ़सीलात ॼाणण लाइ जेकॾहिं बि असांजे चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हर ईंदड़ नई ख़बर जल्द खां जल्द तव्हां ॿाहिरनि ताईं मुहैया थी सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जी तरफ़। तव्हांखे ॾेखारियो वेंदो त ईंदड़ नई एपिसोड में सूमर सोदाई मुजेरी खे चवंदो त जेको आहे सो बाबा हाणे छा कयूं असां, जेको आहे सो तव्हां जेको आहे छोकिरी खे ॻोल्हण लाइ न पिया हलो। छा तंहिं खां पोइ चवंदसि त बाबा जॾहिं हू छोकिरी हिन ॻोठ में आई न आहे त असां छोकिरी खे किथां ॻोल्हींदासीं। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ईंदड़ नई एपिसोड में रांझनि जेको आहे सो वरी वञी शहर वेंदो ऐं उते जेको आहे सो मोर वारा ऐं सभु उते गॾु हूंदा ऐं उन खां पोइ जेको आहे सो उते रांझनि इहा ॻाल्हि कंदो त जेको आहे सो नाज़ा गुम थी विया आहे, असां नाज़ा खे ॻोल्हण विया हुआसीं। ऐं तंहिंखां पोइ जॾहिं उन्हनि खे इहा ॻाल्हि ख़बर पवंदी त उहे सभु परेशान थी वेंदा। ऐं उन वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हू वञी सूबेदार ऑफिसर सां इहा ॻाल्हि कंदो ऐं जेको आहे सो हेॾे होॾे हथ पेर वग़ैरह हणण जी कोशिशि कंदो। ऐं तव्हां ॿाहिरनि खे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे सो ॻोठ वारा सभु माण्हू इन नाज़ा जे करे परेशान हूंदा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रांझनि ईंदड़ नई एपिसोड में इन खे ॻोल्हण लाइ शहर निकिरी वेंदो। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हसन कमीनो उन सां शादी करण जी कोशिशि कंदो, पर हल जेको आहे सो नाज़ा हुनखे टिप जवाबु ॾेई छॾींदी। ऐं होॾां वरी तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त खड़पील ॾाढो ख़ुशि थींदो ऐं चवंदो पहिरीं तारीख़ में बाक़ी 8 खां 10 ॾींहं बचा आहिनि। उन खां पोइ जेको आहे सो कज़ी चवंदसि त तोखे छा जी ख़ुशी आहे पघार जी। तंहिंखां पोइ चवंदसि त मूंखे पघार जी ख़ुशी न आहे, जेको आहे सो मूंखे ख़ुशी आहे त मोर वापसि मोटी ईंदो, असां पंहिंजे मोर सां मिलंदासीं। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मोर जी शादी जेको आहे सो सभा सां न थींदी, पर मोर जी शादी जेको आहे सो राणी सां ई थींदी। राणी वीचारी तमामु घणी ख़ुशि थींदी। दोस्तों तव्हांखे मुंहिंजो रिपोर्ट कीअं लॻो कमेंट में पंहिंजो राय ॾींदा। वठंदासीं इजाज़त, मिलंदासीं इन वीडियो में, रखंदा पंहिंजो ख़्यालु, ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।